खलीफो हारून रशीद अब्बासी खानदान जो खलीफो थी गुजरियो आ। बगदाद जो हाकिम हुयो अब्बासी खानदान जो खलीफो हुयो, खौफे खुदा रखण वारो हुयो। खलीफे हारून रशीद जे महिलात में 100 बानियूं कुरान जो हाफ़िज़ यानी हुयो। आदिल हुक्मरान हुयो। तो खलीफे हारून रशीद जो पुत्र 16-17 सालन जो जे जवानी में रब के सुना तो, जे जवानी में दुनिया के तरक कयो। न बंगला वणंदा हा, न महल माड़ियूं वणंदी हुयूं। रात ॾींहुं आखिरत जो फिक्र होंदो हो, अल्लाह जी रज़ा जो तलबगार होंदो हो। महलन में न अक्सर कब्रस्तान में गुजारिंदो हो। ऐं जॾहिं बि कब्रस्तान में वेंदो हो त कब्रनि वारनि सां मुखातिब थी जंदो हो। अवां बि हिन दुनिया जे अंदर इंसान हुया हो। अवां खे पंहिंजे हुस्न ते वॾो नाज़ हो। एक कब्र वारो अवां खे पंहिंजी जवानीअ ते वॾो फ़ख्रु हो। बंगलनि बागनि ते वॾो नाज़ हो। अॼु ॿुधायो त तव्हांजा बंगला काॾे विया? अॼु हुस्न काॾे वियो? जवानी काॾे वई? अॼु तव्हांजूं ज़ालूं काॾे वयूं? नियाणियूं काॾे वयूं? औलाद काॾे वयो? यारियूं काॾे वयूं? दोस्तियूं काॾे वयूं? मिट काॾे विया? छा खणी आयो दुनिया मां? और रोआं थो अव्हां जी हाल ते। तव्हांजी जवानी खे क़ब्र खाई वई। अव्हां जे हुस्न खे क़ब्र मिट्टीअ में मिलाए छॾियो। रईस ऐं सरदार ऐं नवाब सॾण वारा अॼु मरहूमनि जे कतार में पियायो। उम्दन लिबासन ते अव्हां खे नाज़ हो। मरी वञण खां पोइ अव्हां खे तख़्तनि ते तड़ ॾेई अणसिबिल कपिड़ा कफ़न जे ढकाए क़ब्र जे हवाले कयो वियो। कुछ वक्त खां पोइ तव्हांजा क़ब्र जे अंदर कफ़न बि फाटी ॻरी विया। अव्हां जे जिस्मनि खे क़ब्र जी मिट्टी खाई वई। ॿुधायो त तव्हां खे छा मिलियो? जॾहिं बि परे खां कंहिं जनाज़े ते नज़र कंदो त जनाज़े जी आॾो बिही जेके लफ़्ज़ चवंदो माण्हुनि जा हाव डरी पवंदा। जनाज़ा रोज़ मूंखे डिॼारीनि था, मरी वेंदड़नि जे लाइ जीअरनि जूं आहूं मुंहिंजे दिलि खे ॾुखो ई न थियूं। ऐं नथो ॿुधियो सघां जो माउ पई जे मुंहिंजो दिलि पर पुटु हो, अॼु मुंहिंजो बच्चो मूंखां जुदा थी वियो। ऐं नथो ॿुधियो सघां जो न्याणी पई रोई चवे मुंहिंजो अबो दिलबर हुयो, मुंहिंजी सार लहण वारो हुयो। जनाज़ा रोज़ मूंखे डिॼारीनि था, मरी वेंदड़नि जे लाइ जीअरनि जूं आहूं मुंहिंजे दिलि खे ॾुखो ई थियूं। हिकिड़े दफ़े सुबुह जे वक़्तु हारून जी दरबार भरी पई। ही दरवेश अल्लाह लोग अल्लाह जो आशिक, उन जे रसूल जो दीवानो, कुरान जो आशिक, सादरो लिबास पियो आहे, मथे ते लुंगी ॿधी पई आहे, फ़कीरानो लिबास। हारून जी दरबार भरी पई आहे वज़ीरनि सां, अमीरनि सां। ही अल्लाह जी कुदरत कीअं अल्लाह दरवेश खे पूर पियो जो पीउ जे दरबार में आयो। हारून रशीद जी नज़र पियसि। होॾे वज़ीरनि चयो, अमीरनि चयो हारून रशीद खे, ए बगदाद जा खलीफ़ा, वाह कहिड़ी शइ दुनिया जी आहे जेका तव्हां वटि कोन्हे? उम्दा लिबास अव्हां वटि, हीरा जवाहर लाल तव्हां वटि, दुनिया दौलत तव्हां वटि, उम्दा ताम तव्हां वटि। अभी बगदाद जा हाकिम हो, पर सही ॻाल्हि सम्झ में न पई अचे। तव्हांजो फर्ज़ हिन फ़कीराणे हाल में लुंगी मथे ते ॿधी पई आहे। सेवा जो फर्ज़ंदो शहज़ादो हिन हाल में हुजे, इहा ॻाल्हि असांखे ॾाढी ॾुखी थी लॻे। माण्हुनि जो चयो ख़लीफ़े हारून खे त ख़लीफ़े हारून बि कंधु हेठि कयो, सॾु कई हेॾे हेॾे।
अची पीर जे बरसा बैठो भाई न्यारे चबा तुझे हिन जिंदगी मानुन जे नजर में मुखे लजी करे वेदो आ अब आऊं बगदाद जो हाकिम आया जे मुल्क का ची तो के उम्दा लिबास घुराए दिया उम्दा ताम तैयार कराया अब मां तो के सोन में गाढ़ो करे छड़िया तो छो फकीरानी जिंदगी अपनाया ये पीर निहारे मानुन ने पियो निहारे वजीरन ने पियो निहारे पीर निहारे जी बाबा अब केडो तो के दुनिया दुखे में धोआ ओ मुझे अब्बा तो के दुनिया जो मिसाल समझाया दुनिया की हकीकत समझाया ए जो नजर करे तो पखी वण ते बैठो आ ओने पखी दे इशारो कई ए पखी तो के जहान जे पालनहार अल्लाह जो कसम हलिया मुझे हथ ते वे पखी जी उड़रियो अची हथ ते बैठो मानू हैरान थी गया पखी के जीत पखी हाल वन सागी जाते वे पखी सागी जाते बैठो पी के जद बायो दुनिया जो मिसाल थई हे उड़री आई ई उड़री विंदे दुनिया ई इंदी ई हडी विंदे अज जेके हे वजीर हे अमीर अबा हे सब मोड़ जो साथी थई अबा वक्त हो इंदो जो सब तो के छड़े रीना पर बाबा जे मुझे इन जिंदगी जे करे मुझे रहन जे करे जे मानू तो के मुझे ला ताना था जन महना था जन हाने सुबान जो सज उभरंदो मुखे बगदाद में न ॾिसंदे अल्लाह खलीफे हारून के एड़ा लफ्ज जी जो अंदर खलीफे हारून जो झरी पियो अखिर मां पानी वही आस कंधे हेठ करी उता हलियो जड़े बजे घर जे अंदर आयो ओ हुयो तो बगदाद जो शहजादो जे सोन खणे हा चांदी खणे हा हीरा लाल खणे हा तभी कोई इनकार न करे हा लोम दो लिबास खई ल सोन खई न चांदी खई जी जो आयो बजे घर में अल्लाह जो कुरान साण खई मतलब कुरान मजीद वनी खई सीने सदा ई पे वनी सदो कयो सबड़ ओबा पुट भी केडा भी वनी अमा मुझे रहण जे करे बाबे के बगदाद जे मानू वजीर ताना महना था जन अज बाबे जो शहर बगदाद छड़ियो पे वना मां समझायो अल्लाह अकबर मां की मां मुझो रस्तो मुझो कदम कदम रब जे रजा खातिर औ अल्लाह जी रजा जो तालिब होया दुनिया सा मुझो छा हीर लालन सा मुझो छा मां आखिरत जो मुसाफिर होया अल्लाह अकबर जोरी सोनी मुंडी खणी मां दिनस अब आए तो के वक्त जरूरत जे टाइम ते कम ईंदी अमामा सोन चांदी जो राह को आया जोरी ते मावा सोनी मुंडी दिनस वा खणी अल्लाह जो कुरान खणी हलियो बगदाद का प्यादल जिक्र अज़कार कंदो निमाज़ू रब के याद कंदो कंदो बसरा जे शहर में पहुतो